जी बिल्कुल अॼु 8 ॾींहं भी सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सॾ ते सभी मुलाज़िम सरापा एहतजाज बणियल आहिनि। मुख़्तलिफ़ खातनि में तालाबंदी करे अॼु सेशन कोर्ट रोड ते 8 ॾींहं भी हू एहतजाजी कैंप ते मौजूद आहिनि। अचो त उन्हनि खां मालूम कयूं था त उन्हनि जा कहिड़ा मुतालबा आहिनि। अॼु हिन अलायंस जे प्लेटफॉर्म ते असां सभु इकट्ठे थिया आहियूं ऐं इन मक़सद लाइ इकट्ठे थिया आहियूं त जेका असां सां उस्तादनि सां ऐं पूरे सिंध जे जेको असांजो गवर्नमेंट मुलाज़िम आहे उन सां जेका नाइंसाफ़ी कई वई आहे, जंहिंमें DR आहे, अलाउंस ऐं ग्रुप इंश्योरेंस आहे, पेंशन कटौती आहे, त तव्हांजो स्कूल में वेहण वारो उस्ताद जेको तालीम थो ॾिए अॼु उहो रोडनि ते वेठो आहे। असां अॼु रोडनि ते वेठा आहियूं पंहिंजे हक़नि जे लाइ। छा असां फ़लस्तीनी आहियूं या असां कश्मीरी आहियूं जो असां सां अहिड़ो सलूक कयो थो वञे, उहो बि पंहिंजी गवर्नमेंट में जंहिंजो नारो हुयो रोटी कपिड़ा और मकान। तो अज असा वो सब कुछ खसियो हुआ है। पता है कि हमारा सबसे बड़ा मुतालबा पेंशन है, क्योंकि हमारी जायदाद हमारी सब कुछ ये पेंशन ही है, क्योंकि हमारी कोई जायदाद नहीं। यही चीज़ हमारे बच्चों के काम आती है। और ये 10 दिन हो जाए, 15 दिन हो जाए, भले 40 दिन भी हो जाए ना, हम धरने में इसी तरह बैठे रहेंगे। 6 तारीख को हम इंशाल्लाह कराची जाएंगे, बिलावल हाउस के सामने धरना देंगे, क्योंकि हम इस टाइम यजीदी फौज के सामने खड़े हैं। समझे उस ज़माने में वो 72 थे, हम भी कम तादाद नहीं है, हमारी तादाद ज़्यादा है और हम उनकी तरह फतह हासिल करेंगे इंशाल्लाह और कामयाब रहेंगे। पहिरियों त DRA अलाउंस ग्रुप इंश्योरेंस बेन्युअल फंड उन्हनि जी असांजी घुर हुई, पर असां जॾहिं कराची वियासीं जेको आहे त उते असां ते लाठी चार्ज, आंसू गैस जा शेल आया विया। उन खां पोइ अफ़सोस असां तो चवणो पए त शेल असां खाधासीं, लठियूं असां खाधियूंसीं। 200% वारी मिनिस्टरनि जूं पघारूं वधायूं वञणु, उन्हनि जे लाइ ई असां एहतजाज कयो। असां हीअ अॼु 8हों ॾींहुं आहे, ख़ैर सां 8 ॾींहंनि में जेको आहे सिंध जो हर इदारो बंदि पियो आहे, हर इदारो बंदि पिया, पर हुकूमत उन ई होॾ ते आहे। हीअ सिंध जा लखे मुलाज़िम पंहिंजे मक़सद जे लाइ, पंहिंजे हक़ जे लाइ लड़ंदा रहंदा इंशाल्लाह जेसिताईं CCM साहब हूंदो। मां सम्झां थो अञा को वॾो एहतजाज, अञा को वॾो मंडल मचाइणो पवंदो, तॾहिं वञी हिननि जीअं अखियुनि में का नज़र पवंदी, कननि में को असांजो आवाज़ वेंदो। असां बार बार चऊं था त बाबा असांजा जेके फोती कोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट डिसीशन ॾिनो आहे, इंश्योरेंस जो सुप्रीम कोर्ट डिसीशन ॾिनो आहे। 3 सूबा DRA अलाउंस ॾियनि था, पेंशन कटौती किथे ई कोन्हे। तव्हां इहो फार्मूलो किथां आंदो आहे? अॼु 8हों ॾींहुं आहे ऐं हर ॾींहुं असांजी जेका आहे मुलाज़िम जो एहतजाज में वाधारो आहे ऐं सभु ऑफिसूं बंदि पियूं आहिनि। गवर्नमेंट जो वाहवार जेको आहे उहो ठुप लॻो पियो आहे, पर अफ़सोस सां चवणो थो पए त हीअ अंधी घोड़ी गूंगी गवर्नमेंट आहे जेके कंहिंखे असर नथी पए। ऐं इंशाल्लाह इन्हनि जो जेकॾहिं असां मुलाज़िम सां एतिरो ज़ुल्म, इहे बि पाण बि न रहंदा ऐं असांजो साथ मुलाज़िमनि सां बि हलंदो रहंदो। ऐं 6 तारीख़ लखे मुलाज़िम कराची गॾु करे असां पंहिंजे जदोजहद जे ज़रिए उन्हनि खां पंहिंजा हक़ खसे वठंदासीं। मुलाज़िम अॻुवान जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो चवणु आहे त जेसीं ताईं असांजा मुतालबा पूरा न थींदा तेसीं ताईं इहे एहतजाजी तहरीक जारी रहंदी ऐं 6 तारीख़ ते बिलावल हाउस जो हर सूरत में घेराव कयो वेंदो।